बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजे साम्हूं सिक भरियो सलाम। दोस्तों, अॼु असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हांजे लाइ दिलचस्प खां दिलचस्प किस्सा बयानु कयूं, जिन खे ॿुधी तव्हां इंजॉय कयो। हिन वक़्त ताईं असांजी इहा ई कोशिशि रही आहे। असां त पंहिंजे सम्झार किस्सा तव्हांजे साम्हूं पेश कया आहिनि। उमेद बि आहे ऐं दोस्तनि जे कमेंटनि मां बि ख़बर पवंदी आहे त दोस्त हुनखे इंजॉय कनि पिया। अॼु तव्हां दोस्तनि जे साम्हूं असां दुनिया जो मशहूर किस्सो अलफ लैला, जंहिंखे हज़ारे दास्तान बि चइबो आहे, जंहिं ते खोड़ मुल्कनि में फिल्मूं ठहियल आहिनि, मतिलब त सॼी दुनिया में मशहूर आहे। पुराणे दौर जो किस्सो आहे ऐं वॾो किस्सो आहे। किस्तुनि जी सूरत में तव्हांजे अॻियां असां पेश कंदासीं। मूंखे वधि खां वधि उमेद आहे त तव्हां दोस्त असांजी हिन कावश खे भरपूर इंजॉय कंदव, पर उन सां गॾु उजूरे तौर एवज़ तौर तव्हांखे इहा इल्तिजा आहे त असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो, सब्सक्राइब करायो, असांजी हिमत अफ़ज़ाई करायो, जीअं अञा वधि खां वधि बहितर किस्सा तव्हांजे अॻियां पेश करे सघे। हाणे बिस्मिल्लाह करे हलूं था किस्से जी तरफ़। अलफ लैला, जीअं तव्हांखे मां ॿुधायांसि, ॻाल्हि था कनि त पुराणे ज़माने में हिकिड़ो बादशाह हुयो, शहरयार नालो हुयुसि। हिकिड़ो बादशाह हो, शहरयार नालो हुयुसि। वॾी ईअं सम्झ त एराज़ीअ ते हुनजी हुकूमत हुई। हिंदुस्तान ऐं चीन ताईं हुनजी हुकूमत हुई। वॾी फ़ौज, वॾो माल मिल्कियत, खज़ाना भरपूर, शान शौकत, दबदबो। शहरयार बादशाह खे ॿ पुट हुया औलाद में। उहे बि हिन वांगुरु ई वॾा बहादुर ऐं दिलेर हुया। केतिरा ई नंढा नंढा मुल्क हिन जा ॾन भरू मुल्क हुया, ऐं ही बादशाह अदुल इंसाफ़ सां पंहिंजे उन समूरी रयत सां कोशिशि करे पेश ईंदो। ऐं उन जे करे जेका राज हुयो, राया हुई, उहा बादशाह सां तमामु घणी मोहबत कंदी हुई। बादशाह जे लाइ दुआऊं घुरंदा हुआ त बादशाह खे अलाह साईं अञा वधीक सिहत ॾे, उमिरि बादशाह जी दराज़ करे, जीअं बादशाह असां ते अहिड़ो इंसाफ़ वारो बादशाह जी हुकूमत क़ाइमु रहे। हुन बादशाह जो नंढो भाउ बि हुयो, उन जो नालो हुयो शाह ज़मान। शहरयार पंहिंजो नालो हुयुसि, नंढो भाउ हुयुसि, उन जो नालो हुयुसि शाह ज़मान। उहो वरी उन खां परते हिकिड़ो मुल्क हुयो, अॼु बि आहे समरकंद, रूस वारे पासे ॾे, उतां जो बादशाह हो। उहो उते बादशाही कंदो हो, शहरयार हेॾे बादशाही कंदो। पोइ बादशाही जा खफ़ा त आहिनि, अयाशियूं मज़ा त आहिनि, पर बादशाही जा खफ़ा बि आहिनि। 20 साल थिया हिन ॿिन्ही भाइरनि खे पाण में मिलंदे। 20 साल पूरा गुज़री विया, ॿई भाइर पाण में न मिलिया। हो पंहिंजे बादशाही खफ़नि में, हो पंहिंजे बादशाही खफ़नि में। हू बि जीअं शहरयार इंसाफ़ अदल सां पे हुकूमत हलाए, त शाह ज़मान बि ईअं ई हुकूमत हलाईंदो। 20 साल गुज़री विया, हे पाण में न मिलिया। हिकिड़े ॾींहुं वॾो भाउ जेको शहरयार हुयो,
उन खे ईअं वेठे वेठे दिलि में ख़्यालु आयो त भला नंढे भाउ खे 20 साल थी विया आहिनि, मां न ॾिठो आहे, अलाए कीअं हूंदो, हाणे बादशाह आहे कुझु त हूंदो। सो हिन खे ॼण हिकिड़ी सिक लॻी पंहिंजे भाउ सां मिलण। बादशाह उन महिल ई पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो त वञ तूं मुंहिंजे नंढे भाउ ॾे, उनखे पाण सां गॾु वठी आहे, चएसि मूंखे तुंहिंजी सिक लॻी आहे, पाण सां गॾु वठी। वज़ीर बादशाह जे हुकुम मूजिबि रवानो थियो, वञी पहुतो समरकंद। उतां जो बादशाह जेको हिन जो नंढो भाउ हुयो शाह ज़मान, उन जे दरबार में वियो, उन सां मिलियो। उनखे चयईं त मूंखे शहरयार बादशाह मोकिलियो आहे त 20 साल थिया हिन सां पाण में न मिलिया आहियूं, सो मूंखे सिक लॻी आहे ऐं तूं मूंसां गॾु हल, मूंखे हुकुम कयो अथई त चयईंसि शाह ज़मान खे त तोसां गॾु अचे। बादशाह खे ॾाढी तुंहिंजे मिलण जी सिक आहे, तंहिंजे करे महिरबानी करे तव्हां मूंसां गॾु। हुनखे बि सिक हुई वॾे भाउ सां मिलण जी। सो जीअं जो न्यापो हुनखे बि मिलियो त हुन बि चयो त हा बराबरि, ईअं त हाणे खफ़ा खुटंदा कोन, बराबरि भाउ जो न्यापो आयो आहे त वञा भाउ। बादशाह हुयो ज़ाहिर आहे आम माण्हू त कोन हो, सफ़र जी तयारीअ जो हुकुम ॾिनई। ॾींहं ॿिनि में सफ़र जी तयारी थी। पंहिंजो जेको ख़ासि वज़ीर हुयुसि उन खे हुकूमत उन जे हवाले कई त मुंहिंजे पोयां हुकूमत, एतबार वारो हुयुसि, उनखे चई मुंहिंजे पोयां हुकूमत तूं हलाए, मां जल्दी पंहिंजे भाउ सां मिली ऐं मोटी। हे ॿई निकिता, वज़ीर बि निकितो, बादशाह शाह ज़मान उहो बि पंहिंजे भाउ सां मिलण जे लाइ निकिता। चङो पंधु अॻिते आया त शाह ज़मान बादशाह खे ईअं यादि अची वियो त का हुनजी ज़रूरी शइ हुई, का क़ीमती शइ अहिड़ी हुयसि जेका खैण हुन खां विसरी वई, पंहिंजे महल में हिते रखियल हुअसि, खैण हुन खां विसरी वई। हिन खे चयईं त तूं हिते ई बीह त मां जल्दी ई अचां थो, मूंखां हीअ शइ रहिजी वई आहे, मां उहा शइ खणी अचां। हाणे वज़ीर हुनखे छा थो करे सघे, वज़ीर चएसि ठीकु आहे मां इंतज़ारु कयां थो, तव्हां वञो। हे मोटियो, घोड़े खे डोड़ाईंदो डोड़ाईंदो हिते आधी राति थी वई। आधी राति थी वई, हे आयो पंहिंजे महल वटि, पंहिंजे महल वटि पहुतो, सिधो आयो पंहिंजे महल में। बादशाह त हुयो न, पंहिंजे सिधो आयो पंहिंजे महल में। जीअं पंहिंजे महल जे अंदरि कमरे में आयो, पंहिंजो जेको हिन जो ख़ासि कमरो हुयो, जॾहिं उन में आयो त हिन जूं अखियूं खुली वयूं, वात पटिजी वियुसि। ॾिसे त हिन जे ई पलंग ते हिन जी ज़ाल हिकिड़ो हबशी ग़ुलाम आहे, उन सां गॾु सुती पई आहे। अड़े हे छा, माना हे त ईअं हलंदो हो कमु, माना मां अॼु निकितुसि। अच्छा, बादशाह हुयो, बादशाह खे कावड़ बि जल्दी, जलाल बि जल्दी, हिकिड़ो आम माण्हू खे बि ईंदी, पर हे त बादशाह हुयो। ईअं सम्झो फ़िलहालु त अखियुनि जे अॻियां ईअं अंधेरो अची वियुसि। हे त भला मां हे त हिन शहर खां ॿाहिरि मस निकितो हुउसि त हे आयो आहे, हे अहिड़ो वाक़ियो थियो आहे। जेकॾहिं हिन मां चङा ॾींहं होॾे भाउ वटि रहां त पोइ त अलाए छा थिए आहे। जीअं हो सुता पिया, तलवार कढी ऐं ॿिन्ही सुतलनि खे मारी, उन्हनि खे उते मारे, उतां ई वरी वापसि चढ़ियो घोड़े ते, वापसि थियो, अची वज़ीर सां मिलियो। घोड़नि खे भॼाईंदा भॼाईंदा कुझु ॾींहंनि में अची पंहिंजे भाउ जे मुल्क में पहुतो। इन में शहर में पहुचे पियो त हिन जे भाउ जा माण्हू अॻे ई छॾियल हुया इंतज़ार में। ख़बर पई बादशाह खे तुंहिंजो भाउ शहर में पहुचण वारो आहे। बादशाह पाण ॿाहिरि निकितो पंहिंजे भाउ सां मिलण जे लाइ, आजा करण जे लाइ, मिलियो हिन सां। 20 सालनि खां पोइ मिलिया, ॾाढो मिली ख़ुशि थिया। बादशाह ख़ुशीअ में सॼे शहर में जशन करायो, सॼे शहर में जशन कराई, ख़ैर ख़ैरातियूं थी वई। ॿाहिरि पाण में वेठा 20 साल गॾु हिक ॿिए खां जो परे रहिया हुआ त वेही हिक ॿिए खे हाल अहिवाल ॿुधाइण लॻा। हो पंहिंजे बादशाही जूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए, हो पंहिंजे बादशाह जूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए। पर ॻाल्हियुनि कंदे बि जेको नंढो भाउ हुयो शाह ज़मान, जेको मिलण आयो हुयुसि, उहो उन ताज़ो वाक़ियो करे आयो हो, पंहिंजी वफ़ादार ज़ाल, उहो जो करे आयो हो त ॼण हिन खां उहा ॻाल्हि ज़हन मां निकिरी न पई।
भाउ सां ॻाल्हाए पियो पर हिन जो सॼो ख़्यालु उॾायो, हिन जो सॼो ख़्यालु उॾायो। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे वरी हे ॼण गुम थी वञे पंहिंजे ख़्यालनि में गुम थी वञे। आख़िर हो बि बादशाह हो, हू सम्झी वियो त हिन सां आहे को मसइलो। वरी सोचई थी सघे थो 20 साल उते ईअं सम्झी वञो हिन महिल हिन जो घर घाट बचा ॿार पंहिंजो मुल्क थी सघे थो त मुल्क जो छॾे आयो आहे, उतां जो आयो आहे मता पंहिंजे घर ॿार जो यादगिरो थींदो हुजेसि। पर हिन महसूस कयो त जेॾी महिल वेहंदा हा पाण में ॻाल्हाइनि कचहरी कनि या वरी भाणस पंहिंजे मुंहं सां वेठो हुजे त ॾिसे त ॼण सोचुनि में गुम। नेठि हिकिड़े ॾींहुं हिन पंहिंजे भाउ खे चयो, दादा यार मां ख़्यालु कयो आहे, मां ॾिठो आहे त तोखे में उहा ख़ुशी न आहे, ऐं हिते जीअं आयो आहियां जेतिरा ॾींहं रहियो आहियां मां ॾिसां थो त तुंहिंजो मुंहं में डेली ॼण मज़ो छॾाईंदो थो वञे, ॼण मूंखे कमज़ोर बि लॻींदो पियो, मुंहुं फिको थींदो थो वञे, ई खिल ख़ुशी उहा अथई कान, खिली थो त ॼण ईअं कूड़ो पियो थो खिली। छा मसइलो आहे तोसां? मां भाउ आहियां तुंहिंजो, मूंसां ॻाल्हि कर, छा मसइलो? हिन चयसि दादा बसि मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ज़ख़म आहे, बसि पोइ उहो जेॾी महिल यादि थो अचे त ॼण मां उन ख़्यालनि में गुम थी थो वञा। पर हिन पंहिंजी ज़ाल वारी ॻाल्हि हुन सां न कई। भाउ चयसि दादा भला हाणे ज़माने में थींदियूं आहिनि सर्दियूं गर्मियूं थींदियूं आहिनि, भला जेकॾहिं तोखे अहिड़ो को गम आहे को अहिड़ी का आहे त पोइ भला हाणे सोच वीचार या हिन परेशानीअ सां त को मसइलो हल कोन थींदो न। तंहिंजे करे भला हाणे हीअं करे, हूअं बि सॼो ॾींहुं वांदो वेठो आहियां, तूं भला मूंसां गॾु शिकार ते हलंदो कर, भला ॿाहिरि निकिरंदासीं हेॾे होॾे घुमण में घोड़ इहो शिकार करण में, त तुंहिंजो थोरो ख़्यालु बि मटिजी वेंदो, तुंहिंजी तबियत बि सेट थी वेंदी। हिन चयसि न यार मुंहिंजी दिलि नथी थिए, मुंहिंजी दिलि नथी थिए। भाउ ॾाढो ज़ोर रखियुसि पर भाउ सां गॾु शिकार ते कोन। हिन जो वॾो भाउ जेको हुयो उहो यको शिकार ते कोन वियो पंहिंजे भाउ जे करे, नेठि उहो अकेलो शिकार ते निकितो। भाणस जो शिकार ते हे रहियो हुते महल में, बादशाह जो भाउ हुयो, हर कंहिंखे ख़बर हुई हे उते वेठो हुजे। कुझु टाइम गुज़रियो, बादशाह जो महल जेको हुयो उन में हुयूं वॾियूं दरियूं, उहे दरियूं जेके हुयूं उन जे साम्हूं बादशाह जो हुयो वॾो बाग, अंदरि महल में वॾो हिकिड़ो बाग हो। उन बाग में चौधारी वण गुल ॿूटा क़िस्म क़िस्म जा बादशाही जीअं थींदा आहिनि, ऐं विच में हिकिड़ो वॾो हौज़ हुयो पाणीअ जो। हे वेठो हुजे ईअं परेशान, वेठे 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 ईअं उथियो, उतां दरीअ खां अची बीठो ऐं बाग ॾे पियो निहारे। ईअं ॾिठई घड़ी गुज़री त महल जे ॿिए पासे ॾांहुं, पर महल मां ई, महल त बादशाहनि जा वॾा थींदा आहिनि, महल जे ॿिए पासे ॾांहुं 20 बानियूं 20 गुलाम, 20 बानियूं 20 गुलाम, ऐं उन्हनि जे विच में हिन जे भाउ जी ज़ाल जेका बादशाह जी ज़ाल आई ॾिठई। ॾिठल त हुयसि, माना होॾां उहो बानियूं हुयूं, हीअ विच में, हेॾां गुलाम, पर बादशाह जी राणी ही सुहिणी सेबती ॼण सभिनी खां निर्वार हुई। हलंदियूं हलंदियूं अची उते हौज़ वटि पहुती, हे ॾिसे पई। जेॾी महिल हौज़ वटि पहुतियूं त हे हौज़ में लहण लॻी, बानियूं बि लथियूं, बाना बि लथा, बादशाह जी ज़ाल बि हौज़ में लथी। जीअं हौज़ में लथी त दाह करे सॾु कई त मसूद काथे, मसूद काथे। हिन जो ईअं चयो त हिन जा कन उफड़ा थी विया त मसूद केरु आहे। अञा उते ॾिसे हिकिड़ो कारो हबशी गुलाम, उहो महल जे कंहिं दर खां आयो, उहो बि हौज़ में लही पियो, उहो बादशाह जी ज़ाल सां गॾु पियो महल में हुन में हौज़ में वेंजे।
सॼो ॾींहुं माना ई चङो टाइम हे हुते महल में पे हुन में हाउस में पे वेठा। हिन जो ॾिठो दिलि में परेशान थी वियो त हल मां पियो चवां त रुॻो मूंसां आहे, पर यार मुंहिंजी मुसीबत त का घटि अहिड़ी आहे ई कान, मुंहिंजे भाउ सां त अञा वॾी हालत आहे। भाउ मुंहिंजो शिकार ते वियो आहे, हिननि खे ख़बर आहे त हू हिते कोन्हे, भला मुंहिंजे भाउ सां बि वॾी हालत आहे, मां पियो चवां त रुॻो मूंसां आहे इहा। ॾिठई पोइ वेंजी सिंजी निकिता, पर हिनखे ईअं सम्झो हाणे ॼाणे डबल परेशानी थी वई। अॻ में पंहिंजी परेशानी हुअसि, वरी जो भाउ जी ॾिठई त हिनखे डबल परेशानी थी। शाम जो भाणस मोटियो, मिलिया पाण में, भाणस ॾिठो त 2-3 ॾींहंनि खां खाए पिए कोन पियो, 2-3 ॾींहंनि खां खाइण पीअण छॾे वियो, पर हे जे वेठा मानी खाइण त ॾिठई त अॼु मानी ॾियण, इनारो नंढो भाउ मानी खाए पियो, जीअं मानी माण्हू आम माण्हू खाईंदो आहे, बुख लॻंदी आहे जीअं खाईंदो आहे। हिन भाउ खे चए त यार इहो शिकार ते त कोन हले, असां हली हा त ॾाढो मज़ो थिया, पर भल भला न हले, पर हिकिड़ी ॻाल्हि सुठी थी जो अॼु ॾिसई थो ॾाढो सुकून सां मानी पियो थो खाई, हूअं त भला मानी कोन खाईंदे, ख़ैर त आहे। हिन भाउ खे चयो दादा मां कोशिशि कई त तोसां ॻाल्हि न कयां, पर हाणे तूं थो करी मूंखे ॾाढो मजबूर, सो यार पहिरियों त मां तोखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां त मां जेको हिते आयुसि, जेको तो मूंखे महसूसु कयो त खिल ख़ुशी मूं वटि हुई कान, खाइण पीअण छॾे ॾिनो हुउमि। सो यार असुल ॻाल्हि त इहा त तुंहिंजो माण्हू आयो मूं वटि, मूंखे जो तुंहिंजो न्यापो मिलियो त मूंखे बि ॾाढी सिक लॻी त भाउ सां मिलां वञी। 20 साल थिया आहिनि, मां सामान जी सफ़र जी कई तयारी, निकितुसि शहर खां ॿाहिरि आयुसि, दादा मूंखे यादि आयो त यार मां का शइ क़ीमती महल में रखी हुयमि, खणण मूंखां विसरी वई, सो मूंखे जो यादि आई दादा मां वरी मोटियुसि महल ॾे। आधी राति थी वई, जीअं जो अचां महल में दादा मां जो ॾिठो त मुंहिंजा त ताक लॻी आहे, ॾिसां त मुंहिंजे ई पलंग ते मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे हबशी गुलाम सां गॾु सुती पई आहे। अदा मां हुनजे लाइ छा न कयो, मां त चवंदुसि वफ़ादार आहे, पर मुंहिंजे पर पुठ रुॻो निकितो हा त इहे रंग, मां ॿिन्ही खे क़तलु कयो, कंहिंसां ॻाल्हि कान कयमि, उतां ई वरी रवानो थियुसि, अची तो वारे वज़ीर सां मिलियुसि, आयुसि हिते तोसां मिलियुसि, तुंहिंजे मिलण जी त ख़ुशी थी, पर मूंखां उहा ॻाल्हि ॼण ज़हन तां लहे न पई, उहा ॻाल्हि ज़हन तां लहे न पई, खाइण पीअण छा ते खावां, छा ते खिलां, हर हर ॼण मूंखे इहो वाक़ियो पंहिंजे अखियुनि अॻियां पियो अचे। बाक़ी हाणे अॼु वरी तूं मूंखां थो पुछी त यार अॼु मानी छो पियो थो खाईं, मानी कोन खाईंदे, अॼु वरी तोखे छा थियो आहे जो भला मानी पियो थो खाईं, हूअं मिड़ई गिरह अॼु वेठो तो आम माण्हुनि वांगुरु मानी खाईं। सो यार इहो जे मूंखां न पुछी त ढकी भली, भाउ चयसि न पाण में भाइर मूं सां ॻाल्हि कर, कसम जी ख़ुदा जो मूंखे ॿुधाए, भाउ कसम विधो, भाउ जो हिनखे कसम विधो, चई अदा तो मूंखे मजबूर कयो आहे, तंहिंजे करे मां तोखे ॿुधायां थो, न त यार मां तोखे इहा ॻाल्हि न कयां हा, पर हाणे मां ॿुधाए में त मूंसां जो हीअ लंझण हुई त चई त मां ॼण इन में परेशान हुयुसि, अॼु तो बि चयो, दिलि चयो त वञा शिकार ते त भला कुझु ख़्याल मटिजनि, पर ॼण पाण में सत न भातुमि, सो अदा तूं वेह मां वेही रहियुसि, ईअं ख़्याल कायो, ईअं उथी दरीअ खां ॾिठमि, दरीअ खां ॾिठमि, सो दरीअ खां जो ॾिठमि अदा मां हे रंग ॾिठो, सो यार मुंहिंजा त ताक लॻी आहे, मुंहिंजा त ताक लॻी आहे, मां चयो यार रुॻो मां पियो चवां त मूंसां आहे इहा हालत, पर अदा अॼु मां अखियुनि सां तुंहिंजो बि अशर हे ॾिठो तमें,
हिन जो भाउ सां ॻाल्हि कई शहरयार बादशाह सां। शहरयार चयसि यार ईअं कीअं हूंदो? चई त हाणे मूंखे भला कूड़ हणण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिन चयसि यार पोइ मूंखे तूं अखियुनि सां नथो ॾेखारीं? चई हा दा। चवंदे त मां तोखे अखियुनि सां बि ॾेखारियां थो। कीअं? चई हाणे सुभाणे बि तूं चओ त मां वञा थो शिकार ते, पोइ बहानो करे तूं अंदरि हलियो अचु, बाक़ी ॿिया हलिया वञनि शिकार ते, मां थो तोखे ॾेखारियां। ॿियो ॾींहुं थियो, बादशाह वरी शिकार जो ऐलान कयो। अमीर वज़ीर सिपाही सभु निकिता। बादशाह बि उन्हनि सां गॾु ॿाहिरि निकितो। चङो ॿाहिरि हलिया। जेॾी महिल बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त तव्हां शिकार ते वञो, मुंहिंजी तबियत सही न आहे, बसि तव्हां शिकार करे पंहिंजो शाम मोटिजो, अॻई केर बि न मोटे, मां वापसि थो अचां। बादशाह लिकी महल में आयो, अची पंहिंजे भाउ सां मिलियो। भाणस हिन खे अची उन दरीअ खां बीहारियो, जेका दरी बाग़ ॾे पई खुले। अञा घड़ी मस गुज़री त ॾिठई त बानियूं ऐं बाना उन सां गॾु बादशाह जी पंहिंजी ज़ाल उहे आयूं घुमंदियूं सिधियूं हौज़ ते। सभु लथा हौज़ में, बादशाह जी ज़ाल बि हौज़ में लही ऐं उते सॾु कयो, मसूद काथे आहे? बादशाह ॾिठो कारो हबशी हिकिड़ो आयो, उहो बादशाह जी ज़ाल सां गॾु पियो हौज़ में वेंदी। बादशाह ॾिठो पे, टे पहरी ताईं इहो कमु हले पियो। बादशाह जा ईअं सम्झो तरा लॻी आहे। भाउ खे चईंदे यार कंहिं ते एतबार कयूं? हे छा कंदासीं दौलत बादशाहियूं जिन जे लाइ कयूं था उन्हनि जा हाल हे, माना केरु कंहिंजो न आहे। अदा निकिर, हल त निकिरूं था, कंहिंसां ॻाल्हि कोन था कयूं, हलूं था ॾिसूं था त दुनिया में के ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां अहिड़ा वाक़िया पेश थियनि था, न त बणाइने खां त पोइ अहिड़े जीअण खां त उहो मरण भलो आहे। ॿिन्ही भाइरनि कंहिंसां ॻाल्हि कान कई। ॿई भाइर महल जो हिकिड़ो ॿुझो दरवाज़ो उन मां ॿाहिरि निकिता, चढ़िया घोड़नि ते, हल हलां हल हलां हल हलां हल हलां हल हलां हल हलां हल हलां। हलंदे हलंदे कुझु ॾींहंनि खां पोइ अची हिकिड़े समुंड जे किनारे ते पहुता। समुंड जे किनारे ते पहुता, उते जो हे आया त घोड़नि तां लथा वेठा, उते हिकिड़ो वण हुजे कपर ते, मथां हिकिड़ो चश्मो पियो अचे जेको समुंड में पियो वञे। हिननि पाणी पीतो उन चश्मे जो ऐं उते वेही साई पटियनि। ॾाढो हिननि खे भाइरनि खे उते मज़ो अची वियो वेठे। ईअं कुझु टाइम गुज़रियो त हिननि ॾिठो त ईअं समुंड में जीअं न लहरूं थींदियूं आहिनि, पर लहरूं बि बाक़ाइदे जीअं वॾियूं लहरूं थियनि, ईअं बाक़ाइदे समुंड में ॼण गोड़ थी वियो। त हिननि ॾिठो त हिकिड़ो कारो जीअं ठुल्ल थींदो आहे न, जीअं ठुल्ल थिए, उहो ईअं समुंड मां मथे ज़ाहिर थियण लॻो। हिननि जो उनखे ॾिठो त हिननि जो वात पटिजी वियो, पर अञा जो ॾिसनि त उहो हेॾे किनारे ॾे अचण लॻो। हिननि जो ॾिठो त भला इहा आफ़त अलाए कहिड़ी आहे, या हेॾे थी अचे। हे ॿई भाइर वीचारा ड्रिज खां उहो जेको वण हुयो उन वण ते चढ़ी विया ॿई भाइर, त भला अलाए कहिड़ी आफ़त आहे, समुंड मां निकिती आहे, वण ते चढ़ी। वण ते चढ़ी उतां ॾिसनि पिया त ॾिसूं था हाणे छा थो थिए। जेॾी महिल उहा आफ़त वेझो आई, वण जे वेझो आई, त हिननि ॾिठो त हिकिड़ो वॾो जेको आहे सो ड्रिघो देव हुयो, वॾो देव हुयो। उन जे मथे ते हिकिड़ी संदूक हुई, पेती। उहो समुंड मां निकिरी किनारे सां आस्ते आस्ते हलंदो हलंदो अची उन वण जे हेठां उते अची बीठो, पेती मथे ते। हे मथां ॾिसनि पिया त भण देव आहे, पेती अथसि मथे ते, निकितो समुंड मां आहे, ॾिसूं छा थो थिए। देव पेती उते लाथी,
पेती जो लाथई, पेती लाहे हुन पेती खोली, पेती खोलियई, जीअं जो ढकु खोलियई त उन मां हिकिड़ो वॾो प्यालो निकितो, वॾो, जेॾी पेती हुई अहिड़े हिसाब सां वॾो प्यालो निकितो। वरी हिन छा कयो, प्यालो ढकियल हुयो, प्यालो, पर प्याले खे मथां ढकु आयल। वो प्यालो ॿाहिरि कढी हिन छा कयो, वरी हुन प्याले खे जो ढकु लाथई खोले, जीअं जो हुन ढकु लाथो त उन प्याले मां हिकिड़ी नौजवान छोकिरी निकिती, उहा उन प्याले में। पर छा सूंहं चइजे, छा बीहक चइजे, हे बि ॿई बादशाह, पर हिननि बि पंहिंजे उमिरि में अहिड़ी सुहिणी न ॾिठी। ॾिसूं छा थो थिए, वेठा पिया ॾिसनि। देव उन प्याले वारी जेका छोकिरी, उनखे प्याले मां कढी हेठि ज़मीन ते बीहारियो। देव उनखे ॾिसी ऐं चई त ये शरीफ़ ज़ादी, हुनखे चई जेका निकिती हुन प्याले मां, जेका पेतीअ में पियल, चई ए शरीफ़ ज़ादी, तोखे मां निकाह जी राति खणी आयो, तुंहिंजो निकाह पियो थिए, मां तोखे निकाह जी राति खणी आयो, पर हिन महिल मूंखे थोड़ी निंड थी अचे, मां थो चाहियां त जेकर सुम्हां। हे ॿुधनि पिया ॿई भाइर। देव जो इहो चएसि, छोकिरी वेही रही, छोकिरी वेही रही, छोकिरी वेही रही, देव जेको हुयो सो देव न छोकिरी जे गोॾनि ते मथो रखी ऐं सुम्ही पियो। कुझु घड़ी थी त देव जा ईअं खोंखरा ॿुधण में आया, छोकिरी ॾिठो त देव सुम्ही पियो। हे ॿई भाइर ॾिसनि था। छोकिरी छा कयो, जो आस्ते आस्ते करे पंहिंजा गोॾा जंहिं ते देव सुतो पियो हो, आस्ते आस्ते करे चोरे 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 ऐं देव खे ज़मीन ते सुम्हारी, पाण उथी उन वण जे हेठां अची बीह रही ऐं हीअं मथे निहारी वण ॾे, वण ॾे निहारी त हे ॿई भाइर मथे वेठा। हिननि ॾिठो त माना असांखे ॾिठो अथई, हीअ अची परेशान थिया। हिन खे चई त तव्हां लही अचो, देव खां न ॾिजो। हिननि चयसि त ख़ुदा खे मञ, असां कोन लहंदा। हिन चयनि त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो चवणु न कंदव न त मां देव खे थी उथारियां, देव खे थी उथारियां, पोइ तव्हां पाण सम्झी सघो था त तव्हां सां देव कहिड़ी हालत। हिननि चयसि त न, ईअं न कर, देव उथी पवंदो, असांखे न, असां न लहंदासीं, असांखे माफ़ कर। हिननि खे दावा ॾिना त न लहंदव त मां देव खे थी उथारियां, उथारियां। हे वीचारा ड्रिज खां आस्ते आस्ते हेठि लथा, हेठि लथा। हे जो ॿई भाइर हेठि लथा त हाणे देव पंहिंजे पर में हुनखे शरीफ़ ज़ादी पियो सॾे, देव पंहिंजे पर में हुनखे शरीफ़ ज़ादी पियो सॾे त तूं ॾाढी शरीफ़ आं, मां तोखे निकाह जी राति उतां ज़ोरी खणी आयो। हाणे देव पंहिंजे पर में हिनखे पेतीअ में अंदरि बंदि करे, उहा पेती पाण सां खयूं, सॼो ॾींहुं देव घुमंदो अचे त माना मुंहिंजे कंट्रोल में आहे। पर हीअ का वॾी बदकार औरत आहे। हिन ॿिन्ही भाइरनि खे ॾाढो लालचियूं ॾिनियूं। हे वीचारा देव खे बि ॾिसनि पिया, ऐं वॾी ॻाल्हि त ॿिन्ही भाइरनि खे धक बि आयल हुया, सो हे त लहराइनि पिया, डिॼनि पिया, पर हुन औरत हिननि खे तमामु मजबूर कयो, तमामु मजबूर कयो औरत हिननि खे, त मां न त देव खे उथारियांव थी, मां न त देव खे उथारियांव थी। हे वीचारा बेवस थी पिया।
कुछ घड़ी रखी ऐं उन औरत छा कयो जो पंहिंजे खीसे में हिकिड़ी थेली कढे, ॻोथरी कढे खीसे में। हे ॾिसनि पिया, जीअं जो हुन ॻोथरी कढी त उन ॻोथरीअ में जीअं न हार थींदो आहे न, ईअं हार वांगुरु मुंडियूं हुयूं, जीअं हार में मोती पियल हुजनि, उन में हार वांगुरु ईअं मुंडियूं पियल, पर मुंडियूं बि सवनि जे तइदाद में। छोकिरी चवनि त ख़बर अथव त हे मुंडियूं घणियूं आहिनि, उन माईअ चयुनि त ख़बर अथव त हे मुंडियूं घणियूं आहिनि? हिननि चयो त सवनि में आहिनि, हाणे कहिड़ी ख़बर त घणियूं हूंदियूं, बाक़ी आहिनि सवनि जी तइदाद में। छोकिरी चवनि हे हिन 570 मुंडियूं, ख़बर अथव त छा आहिनि? हिन चयो असांखे कहिड़ी ख़बर। चई हे उन्हनि ई माण्हुनि जूं, जीअं अॼु तव्हांखे मां मजबूर कयो आहे, बेवस कयो आहे न, देव सुतो पियो आहे, देव जे लेखे त मां शरीफ़ ज़ादी आहियां। हे तव्हां वांगुरु अहिड़ा 570 माण्हू अथव जिन खां वरी मां मुंडियूं वरितियूं। हाणे हीअं कयो तव्हां ॿई मूंखे पंहिंजी मुंडियूं ॾियो, ॿई ॿाहिरि तव्हां मूंखे पंहिंजी मुंडियूं ॾियो। हिननि वीचारनि में ॿिन्ही पंहिंजी मुंडियूं कढी ॾिननि। चई त हाणे देव त मूंखे निकाह जी राति खणी आयो हो, ऐं वॾी ॻाल्हि तव्हां पाण ॾिठो त प्याले में बंदि कयो अथई, प्यालो पेतीअ में विधो अथई, पेती पाण सां गॾु अथसि, वरी उन पेतीअ खे बि ताला लॻल अथसि, ऐं रखे बि मूंखे सभु विच समुंड जे तरे में थो। हाणे हो इहो थो सम्झे त मां जेको आहे त मूंखां सवाइ काॾे वेंदी, पर हिनखे इहा त ख़बर न आहे त औरत उन ते अचे त अलाए छा थी करे सघे। हिननि भाइरनि जो ॿुधो त हे वीचारा त निकिता ईअं, पंहिंजा धक लॻा आहिनि त हे वीचारा निकिता ईअं। हिननि ग़रीबनि जो इहो ॿुधो त हिननि जा त ईअं सम्झो ॼण तरा लॻी आहे। इते हिननि भाइरनि पाण में ॻाल्हि कई त यार ॾिस, असां त वरी बि माण्हू आहियूं, ही त देव आहे, छा त देव खे ताक़त आहे जेको हिनखे पाण सां गॾु, असां त ॿाहिरि था निकिरूं त मायूं छॾे था अचूं, हीअ जेको पाण सां गॾु सो बि पेतीअ में बंदि कयो अथई, पेतीअ में प्यालो, प्याले में बंदि, वरी पेतीअ खे तालो, वरी उहा पेती रखे थो विच समुंड में। उन हूंदे बि जेकॾहिं देव सां माई ही हीअं थी करे त पोइ त यार असां सां जे थी आहे त का वॾी ॻाल्हि कान्हे, पोइ त असां अजाई परेशान थिया। जॾहिं हेड़े देव सां हेॾी सिक्योरिटी, हेॾे पहरे, हेॾी देव जी ताक़त हूंदे औरत सां नथो देव पुॼी सघे, पोइ असां त कुझु बि कोन्हे। पोइ भाऊ मोट त मोटूं, असां पिया चऊं त न न न इहो ॾिसूं त कंहिं ॿिए सां हूंदी, न त यार हिते कहिड़ी ज़िंदगी आहे, उन खां त मरण भलो आहे। पर हाणे जॾहिं देव सां इहा थी थिए पोइ त यार सोच ई असांजी अजाई आहे। भाऊ मोट त पोइ ते मोट। ॿई भाइर मोटिया, ॿई भाइर मोटिया अची पहुता पंहिंजे शहर में। शहरयार जेको वॾो बादशाह हो, जंहिं पंहिंजे नंढे भाउ खे घुरायो, जीअं शहरयार बादशाह आयो पंहिंजे शहर में पहुतो, महल में अंदरि पहुतो त हिन छा कयो जो तलवार ॿाहिरि कढी, तलवार कढी, ऐं पहिरियों त जेके बि ग़ुलाम ॾिठा आहीं पाण, 20 ग़ुलाम हुया, 20 बानियूं हुयूं, उन्हनि 20 खे घुराए उन्हनि जूं मुंडियूं चट कई। उन खां पोइ पंहिंजी ज़ाल ऐं हो मसूद जेको ग़ुलाम हुयो, उन सभिनी खे बादशाह तलवार सां क़त्ल कयो। कंहिंखे पुछण जी ताक़त ई कान, माहौल सॼे महल में हिरास पखिड़िजी वियो। हाणे बादशाह छा कयो जो बादशाह भाउ बि ॻाल्हि कयसि, पाण सां बि इहा थियसि, वरी ये भॻा वञी देव वटि पहुता, भूते विया त देव सां ॾिसी आया त असां खां वधीक ताक़त वारो देव, उन सां बि इहा हालत आहे। हाणे माना हिननि भाइरनि इहो सोचियो त माना औरत ज़ात अहिड़ी शइ आहे जो औरत ज़ात ते एतबार करे ई नथो सघे। हाणे माना हिननि भाइरनि पंहिंजो ज़हन इहो ठाहे छॾियो त औरत ज़ात बसि अहिड़ी शइ आहे जो इन ते को माण्हू एतबार करे ई नथो सघे। पर इहो आहे त औरत खां सवाइ माण्हू रही बि कोन थो सघे। हाणे बादशाह छा कयो जो बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त बाबा मां शादी कंदुसि। बादशाह जी रोज़ शादी थिए, बादशाह सुबुह जो उन घरवारी खे इहो ई सम्झंदो हो त जीअं हो बेवफा हुयूं त हीअ बि बेवफा निकिरंदी, बादशाह उनखे मारे थी।
ॿियो ॾींहुं थिए वरी बादशाह शादी करे वरी सुबुह थिए हुन घर वारी खे मारे छॾे। ॿिए बादशाह इहा कहे हाणे बादशाह अथई, बादशाह जो हुकुम थिए केरु ग़रीब जवाबु ॾे। पहिरियों त माण्हू ख़ुशीअ सां बादशाह सां माइटी पिया कनि, पर हाणे जो हे रंग बादशाह माण्हुनि ॾिठो त माना जंहिंखे बि माइटीअ जो चवंदा हुआ त उहे चवंदा हुआ त माना असांजी न्याणीअ जी ईअं सम्झ ॾियणु हुनखे मौत जी सज़ा थी अचे। पर बादशाह हुआ, बादशाह खे जवाबु केरु ॾे। पोइ ॾाढ सां ॾमर सां माना सॼे बादशाह जे रया में इहो सिस्टम थी वियो जो बादशाह रोज़ शादी करे, बादशाह रोज़ कुंवार मारे, बादशाह रोज़ शादी करे, बादशाह रोज़ कुंवार मारे। आख़िर हलंदे हलंदे बादशाह जो शहर कुंवारनि छोकिरनि खां ख़ाली थी वियो। भर पासे में आख़िर भर पासे में बि कमु पूरो थी वियो। कुंवारियूं छोकिरियूं बादशाह जे माना इहे वेझर में तर में ॼण कुंवारियूं छोकिरियुनि जो काल पइजी वियो। माण्हू सभु बादशाह खां रिॼनि पिया, जेके उन बादशाह अॻे जंहिंखे अॻ में दुआऊं कंदा हुआ त बादशाह खे अला हयाती ॾे, बादशाह खे सिहत ॾे, त अहिड़ो इंसाफ़ वारो बादशाह हुआ। हाणे उहे ज़बान सां कोन पर दिलि में पिया बादशाह जे मौत जूं दुआऊं घुरंदा हुआ त रब साईं हे ॾमर सां तव्हां लाइ अहिड़े ज़ालिम बादशाह खे तूं मौत ॾियो। पर इहो आहे त बादशाह हुयो केरु कुझु ई कोन पियो सघे। हिकिड़े ॾींहुं भर पासे में वज़ीर घुमी फिरी आयो, किथां बि उमेद हिन जी पूरी न थी, कुंवारी छोकिरी बादशाह जे लाइ हिनखे न मिली। बादशाह जो हुकुम हुजे, वीचारो मायूस थी घर मोटी आयो। हिनखे बि ॻाल्हि कान वणंदी हुई, पर हाणे बादशाह जो हुकुम जो हूंदो हो त वीचारो कंदो हो। मोटी आयो घर, ख़ौफ़ बि थिएसि पियो त हाणे बादशाह खे छा चवां, वेंदुमि बादशाह सफ़ा लही पिया ज़ुल्म ते, त बादशाह मूंखे मारे छॾींदो जेकॾहिं बादशाह खे वञी जवाबु ॾींदुसि त। आयो घर, वीचारो ईअं चुपड़ी करे अची घर वेही रहियो। हे जो घर आयो कंहिंसां ॻाल्हाए ॿोलाए कोन पियो। हिनखे ॿ धीअर हुयूं, हिकिड़ीअ जो नालो हुयुसि शहरज़ाद ऐं नंढीअ छोकिरी जो नालो हुयुसि दुनियाज़ाद। शहरज़ाद दुनियाज़ाद। बादशाह हुयो शहर यार ऐं नंढे बादशाह जो भाउ जो नालो हुयुसि शाह ज़मान। त हाणे हिन खे वज़ीर खे ॿ धीअर हुयूं, हिकिड़ी हुअसि वॾी शहरज़ाद ऐं नंढी दुनियाज़ाद। वज़ीर जूं धीअर हुयूं, माना जहिड़े तहिड़े जूं कोन हुयूं। ईअं सम्झ त वज़ीर हिननि खे सभु इल्म ॾियाराया, सभु इल्म हिननि खे ॾियारिया आहिनि, दुनिया जा दीन जा इल्म हिननि खे सेखारिया आहिनि। वज़ीर जो आयो चुप कई वेठो हुजे, हिननि छोकिरियुनि जो पंहिंजे पीउ जी हालत इहा ॾिठी त भणा बाबू आयो आहे, पर बाबू चुप कई वेठो आहे, कंहिंसां ॻाल्हाई कोन। वॾी धीउ आई अची पीउ खे चई त बाबा ख़ैरु त आहे, छो अॼु तूं परेशान लॻो पियो, छा थियो आहे, कुझु बादशाह चयो थी या को मसइलो आहे, छो तूं ग़मगीन लॻो पियो। वज़ीर पंहिंजे धीउ सां ॻाल्हि कई, हाणे कंहिंखां लिकियल त कोन हूं न। वज़ीर पंहिंजे धीउ सां ॻाल्हि कई, हाणे तव्हांखे बि ख़बर आहे त असांजो बादशाह केॾो इंसाफ़ वारो हूंदो हो, अदल वारो हूंदो हो, माण्हू हिन जे लाइ ईअं सम्झो दुआऊं पिया घुरंदा हुआ, पर अलाए छा थियो आहे बादशाह खे, जो बादशाह हाणे हे पलटो खाधो आहे। मां बि मजबूर आहियां, बादशाह हुकुम थो करे, मां छा कयां। सॼो शहर ईअं सम्झो कुंवारनि छोकिरियुनि जो काल पइजी वियो आहे। भर पासे में बि माण्हू वीचारा जवाब कोन था ॾियनि, पर इहो आहे त माना हिन सॼे तर में किथां बि कुंवारी छोकिरी बादशाह जे लाइ मूंखे कान थी मिले जो मां बादशाह जी शादी करायां। हाणे इहो आहे त जेकॾहिं तो मोटी वञी बादशाह खे जवाबु ॾियां त डिॼां थो त बादशाह न ॾमिरजी वरी मूंखे बि मारे, सो मां इन परेशानीअ में सॼो तर घुमी आयो आहियां, पर किथां बि मूंखे बादशाह जे लाइ का छोकिरी कान मिली। सो हाणे मुंझी पियो, हाणे मां बादशाह खे छा चवां। पर हिकु ॻाल्हि में थो चवां त सुठो थियो न मिले हा त उहा वीचारी बि सुबुह मरे हा। बसि बादशाह खे अलाए छा थियो आहे, ज़ालिम थी वियो आहे, शादी करे सुबुह ते मारे थो छॾे। माण्हू वीचारा ग़रीब आहिनि, मिसकीन, केरु वीचारो कुझु ई कोन थो सघे, पर जेको धीउ ॾिए थो त माना मुई सहाए थो ॾे। पर हाणे अॼु छा कयां, मां मुंझी इन में पियो। छोकिरी ॻाल्हि जो ॿुधी आहे, छोकिरी पीउ खे चए त बाबा मां हिकिड़ी ॻाल्हि चवें। चई हा मां चयो। चई बाबा मां तोखे ख़ुदा जो कसम थी जाए,
तो बाबा कसम थी तोखे खुदा है बादशाह सां तूं मुंहिंजी शादी कर। बा तूं चरी थी या जा मूंखे ॿियनि जो ई दुख पियो थो थिए त बादशाह ज़ुल्म कयूं वेठो आहे ऐं ॾिसी वायसी ख़बर बि आहे त बादशाह ज़ालिम आहे बादशाह हीअं कंदो ॾिसी वायसी मां तोखे बादशाह जे हवाले कयो इहो तूं छा थी करे। छोकिरी चयसि न बाबा तोखे कसम थी खुदा जो छो जो मां सोचियो आहे तूं मुंहिंजी बादशाह सां शादी कराए या त बाबा दुआ कजां त मां बची वेंदीसि या वरी वीचारी जीअं ॿियूं ॿई हुन मां हुननि वांगुरु वेंदमि हली भला पोइ मूंखे बि खणी साह अजांइ अजाए तूं परेशान लॻो पियो आहे पर बाबा दुआ कजां त मां बची वेंदसि ऐं बाबा तूं मूंखे दुआ कजां त मां बादशाह खे इन ज़ुल्म तां लाहींदसि मां तोखे कसम इन जे करे थी विझां त तूं मुंहिंजी बादशाह सां शादी कराए त जीअं बादशाह खे इन ज़ुल्म तां मां लाहियां मां कोशिशि कंदसि ऐं मूंखे उमेद आहे त मां बादशाह खे इन ज़ुल्म तां लाहींदमि बाबा जे न करे सघियसि त भला जिथे ॿियनि जूं वेयूं उते मां बि खणी वेंदमि पर मूंखे उमेद इहा आहे त मां बादशाह खे इन ज़ुल्म तां लाहींदमि बाबा तूं मुंहिंजी बादशाह सां शादी कराए तोखे कसम आहे खुदा जो मुंहिंजी शादी कर। वज़ीर वीचारो डिॼे पियो पर छोकिरी बादशाह खे वज़ीर खे सफ़ा मजबूर करे विधो त असुल कसम विधईंसि त तूं मुंहिंजी शादी कराए बादशाह। वज़ीर बि कसम विधसि त तोखे मां कसम थो विझां त इहो तूं चरी आहे तूं बादशाह खे नथी सुञाणी तूं चरी आहे तूं बादशाह खे नथी सुञाणी तोखे बादशाह जी ख़बर न आहे अलाए केॾियूं सियाणियूं सेबितियूं वीचारियूं हिते आयूं सुहिणियूं आयूं पर बादशाह जे अॻियां हिकु बि न हलियनि बादशाह सफ़ा ज़ुल्म ते लही पियो आहे सो मां तूं चरी नथी तूं पाण खे सियाणी थी सम्झी पर चरी नथी तूं इन ख़्याल तां लही वञ। छोकिरी चयसि न बाबा मां तोखे कसम थी विझां त मुंहिंजी शादी कर। पीउ चयसि भाउ बेकुल न थी मता ईअं न थिए तुंहिंजो हाल बि उहो जेको गॾ ऐं हिन जो हारीअ जो ॾांद हुयो न मता तुंहिंजो हाल बि उन्हनि जहिड़ो चई गॾ ऐं हारीअ जो किसो हारीअ जे ॾांद जो किसो ॿुधो थी चई त न चई त मता उन्हनि जहिड़ो तुंहिंजो बि चई चई बाबा उन्हनि जो वरी किसो कीअं हो चई मां वेह मां तोखे ॿुधायां हाणे उहो गॾ ऐं हारीअ जे ॾांद वारो किसो छा हुयो इहो सुभाणे बयानु कंदासीं।